काजी अहमद वासी नौजवान साहुरनि पुलिस जी ज़्यादतनि ख़िलाफ़ घरवारी सूदो हैदराबाद पहुची वियो। तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो काजी अहमद जे ॻोठ दरिया ख़ान जतोई वासी नौजवान मीर हसन जतोई मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त 2022 में मुंहिंजी शादी रज़ा ख़ुशी सां हिबा सां थी हुई, जंहिं बाद साहुरा बेगुनाह तंग करे रहिया आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त शादी खां पोइ ससु ऐं सहुरो ज़ोरी घरवारीअ खे पंहिंजे घर वठी वेंदा हुआ ऐं कुझु वक़्तु अॻु संदसि घरवारीअ जो हमल ज़ाया करायो, जंहिं ख़िलाफ़ धाइण ऐं घरवारीअ खे संदनि घर वञण खां रोकण ते साहुरनि जीअण अज़ाब बणाए छॾियो आहे। नौजवान जो चवणु हो त घरवारी हाणे ॿीहर हमल सां आहे। ख़तरो आहे त साहुरा ॿीहर ॿार ज़ाया कराईंदा। घरवारीअ खे पेकनि न छॾण ते साहुरनि मुंहिंजे ख़िलाफ़ घरवारीअ खे गुम करण जो कूड़ो केस कयो आहे ऐं क़त्ल जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त SHO काज़ी अहमद अब्दुल लतीफ़ थेबो बि घरवारीअ खे पेश करण लाइ दॿाउ विझी रहियो आहे। नौजवान घरवारीअ खे बि मीडिया आॾो पेश कंदे चयो त असां गॾु ख़ुशि आहियूं। साहुरा अजायो घर फिटाइण चाहिनि था। SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियूं आला इख़्तियारियूं नोटिस वठी पुलिस ऐं साहुरनि खां तहफ़्फ़ुज़ ॾियारीनि।